अस्सलाम नाज़रीन, डायलॉग्स का दावतान मेज़बान मुश्ताक राजपुर। असां जे प्रोग्राम में मेहमान आहिनि सिंध जे अदब जो वॾो नालो मोहतरम आगा सलीम साहब। आगा साहब सिंध जा हिकिड़ा नामवर लेखक अदीब आहिनि। सर अस्सलाम वालेकुम, कीअं आहियो? ख़ुशि आहियो? तव्हांजी वॾी महिरबानी टाइम कढी तव्हांजे प्रोग्राम में शरीक थिया। महिरबानी। छा पियो थिए अॼुकल्ह, कहिड़ी मसरूफ़ियतूं आहिनि? बसि उहो जेको मुक़दर में लिखियलु आहे त लिखंदा रहंदासीं, लिखंदा रहिया आहियूं, लिखंदो रहां थो, लिखंदो रहंदुसि। अच्छा, 1935 में तव्हांजी पैदाइश आहे शिकारपुर में। बिल्कुलु। रेडियो पाकिस्तान में तव्हां सर्विस कई, अदब में तव्हां कमु कयो, इलाही सारा नावल लिखिया अथव, उनखां पोइ सहाफ़त बि रही। टे हिकिड़ा मेजर शयूं आहिनि तव्हांजी लाइफ में। अॼु 2005 में वेही उन्हनि सॼे प्रोसेस खे कीअं था ॾिसो पंहिंजी लाइफ खे? असांजो हिकिड़ो फिलासफ़ी जो प्रोफेसर हूंदो हो, शाइर बि हो। पोइ उहो चवंदो हो त उन जो हिकिड़ो शेर मूंखे अञा ताईं यादि आहे। उन चयो त कुछ यहाँ गुज़री, कुछ वहाँ गुज़री, अच्छी गुज़री जहाँ जहाँ गुज़री। जिते जिते मुंहिंजो वक़्तु रहियो उहो ठीकु रहियो। मूंखे मां पंहिंजे पर में ख़ुशि आहियां। नो रिग्रेट्स लाइफ में। त हीअं जेकर कया हा हीअं न थिया। मां जॾहिं रेडियो मां रिटायर थियुसि त पोइ हिकिड़ो फॉर्मल जेका थींदी आहे दावत वावत उहा कई हुई। पोइ मूं ते चयो त चार्ल्स लैम्ब जो हिकिड़ो आर्टिकल आहे, एसे द सुपर इन्वेटेड मैन। पोइ ॾाढो पाण क्लार्क हूंदो हो पोस्ट ऑफिस में। पोइ उते उन ज़माने मेज़ कुर्सियूं न हूंदियूं, हेठि जीअं न अॻे तपेदारनि जूं डेस्क हूंदियूं, उते वेही लिखंदा, उहा डेस्क हुई। पोइ ॾाढो ख़ुशि थो थिए त भई यार मां अॼु मुंहिंजी जान छुटी ऑफिस सां। पोइ ॿिए ॾींहं ते सुबुह जो वरी उथे थो त पोइ उहा जेका हुनजी रूटीन आहे लाइफ जेका आहे हुन 30-40 साल उहा गुज़ारी आहे, उहा वरी निकिरे थो ॿाहिरि, निकिरी पोइ उते ऑफिस में थो वञे। ऑफिस में थो वञे, ॾिसे थो त उन जाइ ते डेस्क ते हाणे ॿियो माण्हू आहे। अच्छा, पोइ उन जो हिकिड़ो वॾो क्लासिक हिकिड़ो जुमिलो आहे त दैट वुड हैज़ एंटर्ड इन टू माई सोल। जंहिं वुड ते हू वेठो आहे, इहो काठी जेका डेस्क आहे उहा दैट हैज़ एंटर्ड इन टू माई सोल। सो ईअं जंहिं माण्हू में 30-40 साल गुज़ारे थो उहो त एंटर। पोइ मूं उते तकरीर कंदे चयो त भई जेकॾहिं मूंखे वरी बि ॿी ज़िंदगी मिले ऐं केरु पुछे त तूं छा में नौकिरी कंदे, त मां चवंदुसि मां रेडियो में कंदुसि। सो मां ॾाढो ज़िंदगी में लकी हुउसि जो मूंखे रेडियो में नौकिरी मिली। रेडियो मूंखे ॾाढो सेखारियो, ॾाढो सेखारियो। वॾा वॾा सुठनि माण्हुनि सां मुलाक़ात थी। वॾी ॻाल्हि इहा त मूं उन रेडियो जे तुफ़ैल, चाहे उहो अताब में मां स्कर्दू ॾिठो, गिलगित ॾिठो, कोयटा ॾिठो, मुल्तान ॾिठो, लाहौर ॾिठो, ऐं कन खोले अखियूं खोले कन खोले ॿुधो उन शहरनि खे ॾिठो, माण्हुनि जो ॻाल्हाइणु, माण्हुनि जो ॿोलाइणु। यानी गिलगित में वियुसि त ख़बर पई त हिते त माण्हू हिते जेका ॿोली था ॻाल्हाइनि सा अलाए का प्राकृत आहे या छा आहे, जो हुन घणा सिंधी अखर आहिनि। हाणे इहा कीअं विच में हेॾो सारो इलाइक़ो आहे, पंजाब जो पूरो, पोठवार जो, पोइ इहो हज़ारो सरहद, उन खां पोइ थो वञी गिलगित शुरू थिए, हिकिड़ो आइलैंड आहे पहाड़नि जे विच में। उते हिन ॿोलीअ जो कीअं थो पियो असरु थिए, कीअं इहे बेसिक इन जा छा आहिनि, इहा ॻाल्हि सम्झे हिन ते माण्हू करे इन ते रिसर्च। हाणे असां वटि सिंधी में हूंदो आहे अलो मियां ॻाइण खां अॻु, सो असीं सम्झंदा आहियूं शायदि इहो अला मियां आहे, पर उते बि ईअं अलो माना आहे ऐ हर्फ़ निदा आहे, सॾ लाइ चवंदा आहिनि। सो ऐ अलो मियां असां वटि बि आहे ऐ मियां। सो इहे ॻाल्हियूं जेके आहिनि मौसीक़ी जी ख़बर थी पए। मुल्तान वञ त माण्हू ॻाल्हाइनि था जेको, सो बि ॼणो सुरनि में था ॻाल्हाइनि। ऐं इहे जेके असांजा सिंधी जा अखर आहिनि, ॾाल ही हू, इहे जेके मोहने दड़िया साउंड्स आहिनि, उहे तव्हांजे ॿुधण में था अचनि। रेडियो लाइ अगरि सभु हिकिड़ो जनरली मतिलबु ख़ासि तौर ते जंहिं पीरियड में तव्हां नौकिरी कई आहे, रेडियो ते नेचुरली असां वटि इलाही सारी पाबंदियूं आहिनि इज़हार जी आज़ादी जे हवाले सां। अख़बारुनि ते बैन, अवां जूं तहरीरियूं ॾाढियूं बोल्ड ऐं ॾाढनि अहिड़नि मौज़ूअनि ते आहिनि जो हूअं आमतौर ते इहे शयूं नथियूं ॻाल्हायूं वञनि। मां थोरो तव्हांखे ॿुधायां, रेडियो ते मूंखे, मां आयुसि त उन ज़माने ॾाढी सख़्तु पाबंदी, ॾाढी पाबंदी। पोइ मूंखे यानी कीअं मूं कोशिशि करे पली जेके मूं पहिरियों दफ़ो टीवी ते आंदो, रेडियो ते आंदो, जेको उन ज़माने में सोचे नथे सघियो कोई। अच्छा, शेख अयाज़ खे जो त नालो खणणु ॼणो उते वॾो हिकिड़ो गुनाह हो। मूं शेख अयाज़ जा कलाम रिकॉर्ड करे ॿाहिरां, उहो बि उनखे चवंदा आहियूं आउटडोर ब्रॉडकास्ट, उहा रिकॉर्ड करे उहा हलाराई।
उन्हनि माण्हुनि सभिनी दोस्तनि खे पंहिंजे पंहिंजे आहिस्ते आहिस्ते पेनिट्रेट करायो। ईअं मूं पंहिंजे पर मां ॿुधायोमांव त अछी गुज़री जहाँ जहाँ गुज़री, मां पंहिंजे मुतमैन आहियां पंहिंजो जेको जिते बि मूं गुज़ारियो वक़्तु, जाते जाते केरियर लिखण जे हवाले सां कॾहिं तव्हां में रुझान पैदा थियो? बसि इहो थींदो चवंदा आहिनि न बचपन से शौक़ु था वारी ॻाल्हि। मक़सदु आहे त मुंहिंजो हूंदो ब्रदर, पोइ किताब वठी मां अञा न पढ़ंदो, पढ़णु मूंखे एतिरो न ईंदो, पोइ किताब वठी ईंदो अंग्रेज़ी आई त उन में उहो मां चवंदुसि त वॾो थींदुसि त पढ़ंदुसि। अच्छा, थिए थो न घर में माहौल अहिड़ो थो ठही वञे। शिकारपुर में उते शिकारपुर में पोइ उन में मूं वरी पढ़णु शुरू कयो त पोइ वरी लिखणु शुरू थियो। शइ खे ॾिसणु ॿिए नमूने सां नज़र पियूं अचनि, पढ़ो तव्हां शयूं त पोइ शयूं ॿियूं थियूं नज़र अचनि। विज़न तव्हांजी वधे थी न, विज़न वधे थी त पोइ वरी माण्हू चाहे थो त हाणे जेको मूंखे शयूं नज़र थियूं अचनि उहे मां ॿियनि खे बि ॾेखारियां। रीडिंग हैबिट्स मतलब घर में ही हा, माहौल हा, या बाहर को इंटरेक्शन? न मुंहिंजो ब्रदर हुयो, उहो पढ़ंदो और किताब आणींदो ॾाढा सुठा। सो मूंखे इहो बसि इहो नंढे लाइ हूंदो त मां चवंदुसि इहो मां वॾो थियां त किताब जंहिंजे मथां सुठा सुठा टाइटल ईअं मां पढ़ां। पोइ इहो पढ़ियो। लिखण में मतिलबु तव्हांजो जेकॾहिं कमु ॾिसिजे हींअर अदब जे हवाले सां, आगा साहिब जी जेका मेजर सुञाणप वञी आहे उहा बि थी नॉवलिस्ट। नॉवल तव्हां ॾाढा शानदार लिखिया आहिनि। यानी थोरो घणो जेको यानी लिखियो अथमि या जेको जंहिंसां लिखण सां माण्हू शर्मसार न थिए, उहो हज़रत अबू बकर सिद्दीक़ जो हिकिड़ो कौल आहे, मूंखे पूरो यादि न आहे, उहो हमेशह मां बयानु कंदो आहे त के बुरायूं हूंदियूं आहिनि जेके मरण सां गॾु माण्हूअ सां गॾु मरी वेंदियूं आहिनि, पर के बुरायूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जेके माण्हू मरंदो आहे पर पोइ बि पोइ ज़िंदह रहंदियूं आहिनि। उन्हनि मां हिकिड़ो ॿुधायूं, टे ॿुधायूं, टियों मूंखे यादि न आहे। हिकिड़ो ॿुधायूं त खरियल औलाद, छाकाणि त पोइ उन खे पिया चवंदा भई फलाणे पुट। ॿियो ख़राबु लिखियलु किताबु। सो ईअं मां बि ख़राबु किताब लिखाईंदो रहियो आहियां, भई नाविल ॿ चङे अहिड़ा मूं मिड़ई लिखिया आहिनि ऐं बसि उन ते बाक़ी को नावल तव्हां घणा पढ़ंदा हुयो, उन करे अदब जी इहा सिन्फ़ तव्हां चूंड कई? न, हूअं एक्सप्रेशन जी ॻाल्हि आहे न, जीअं जीअं तव्हां लिखंदा था वञो उन जो कैनवास वधंदो थो वञे माण्हू जो। तंहिंखां पोइ ॿियूं जेके ॻाल्हियूं थियनि थियूं, हिकिड़ी इनर डिससेटिस्फेक्शन बि थिए थी राइटर में, डिसकंटेंटमेंट रादर, त भई मुंहिंजो पाण लिखण मां मुतमैन नथो थिए। कहाणियूं लिखियूंसीं, ड्रामा लिखियासीं, नावलेट पोइ मूं लिखिया, पोइ नाविल, पोइ शाइरी कयुमि, पोइ आख़िर वञी महसूसु थियो त अञा इज़हार नथो थिए, पोइ साईं लतीफ़ तर्जुमो शुरू कयो। हा, उहो त मुंहिंजो इहो हिकिड़ो ईअं हिकिड़ी डिसकंटेंटमेंट हुई जेका गिलींदी थी आई हेसि ताईं, अञा हलूं था, अञा लिखां थो। इन किताबनि खां तव्हांखे बुनियादी इंस्पिरेशन ईअं छो जेका लिखण जो उत्साह तव्हांखे मिलियो? किताब उन ज़माने में सुठा किताब ईंदा, उर्दू जा बि, जेतोणीकि पार्टीशन जी अॻु जी ॻाल्हि हुई, पर तॾहिं बि सुठा रिसाला विसाला मैगज़ीन अहिड़ा ईंदा अदबी, जो मां पढ़ंदो हुउसि त मूंखे ॼणो ॿियनि स्टूडेंट्स खां थोरो डिफरेंट शयूं महसूसु थींदियूं हुयूं। 50-60 जे ॾहाके जी? न इन खां घणो अॻु जी ॻाल्हि, प्री पार्टीशन जी ॻाल्हि तव्हां ॿुधायो, मां अञा किड ॿार हुयुसि, उन ज़माने में मां पढ़ंदो हुउसि। उन ज़माने में बि असांजो इहो हुमायूं हिकिड़ो रिसालो निकिरंदो हो, मिर्ज़ा अलाए नालो छा हुउसि, हिकिड़ो एम्बेसेडर हूंदो बशीर अहमद, उहो कढंदो हो। निगार विगार इहे रिसाला जेके आहे ॾाढा हिकिड़ा उर्दू जा ॾाढा इल्मी, 20वीं सदी हिकिड़ो रिसालो निकिरंदो जंहिंमें रुॻो अफ़साना हूंदा। सिंध जे अदीबनि सां जेको तव्हांजो इंटरेक्शन जीअं तव्हां लिखणु शुरू कयो? पार्टीशन खां पोइ हीअं थियो, पार्टीशन खां पोइ ॾाढो हिकिड़ो असांखे ॾाढो अदबी धकु लॻो। अवां सोचे नथा सघो, कल्ह अञा हिकिड़नि दोस्तनि सां ॻाल्हि त कईसीं त बलज़ाक जो नाविल आहे नैना, रियलिज़म जो जेको हिकिड़ी तहरीक हली उन जो वॾो ज़बरदस्त राइटर, उहो एॾो यानी थोरो ॾुखियो नाविल आहे, उहो सिंधी में तर्जुमो थियल हो प्री पार्टीशन। यानी माण्हू सोचे नथो सघे। मां वरी पोइ पार्टीशन थी वई त पोइ वञी ॾिसंदासीं त कई कहिड़ा किताब आहिनि। हाणे तव्हां ॾिसो हिकिड़ो महिराण में थो अचे पियो रिसाले में, हिकिड़ो असांजो दोस्त आहे कोई, उहो थो पियो किताब ॾिस त सही त केॾो यानी प्री पार्टीशन केॾो कमु थियो आहे। ड्रामा यानी मां सम्झां थो गुजराती ज़बान आहे शायदि सब कॉन्टिनेंट में या बंगाली हूंदी, जंहिं वटि असां 1886 में पहिरियों ड्रामो लिखियलु आहे। ॿुधायो, ड्रामा थिएटर जी असां वटि एॾी पुराणी ट्रेडिशन आहे।
सो इहो जेको आहे सो असांखे वॾो नुक़सानु पहुतो। प्रेसूं जेके हुयूं वरी पोइ वेक्यू प्रॉपर्टी डिक्लेयर थी वियूं, रिसार्च बंदि थी विया, मैगज़िन्स बंदि थी विया। मिडिल क्लास माण्हू, मिडिल क्लास जेको सिंध जो घणो करे हिंदू हो, असीं ॿाहिरां जा माण्हू हुयासीं, ॼठ माण्हू बेसिकली। ऐं बिज़नेस क्लास त हू आहे न, बिज़नेस वारो त क्लास थोरो एडवांस थो थिए। ॾाढो लिटरेचर पैदा कयूं, थिएटर कयूं। यानी ॾिसो न उते इन में हैदराबाद जी शाही बाज़ार में हिकिड़ी कुकुड़ कंपनी हूंदी ड्रामा जी, उहो रिनाए सां कीअं थी पैदा थिए, उन्हनि हिंदुनि सोसाइटी में कीअं पैदा कई। ॾेती ॾेती ते उहो ड्रामा कंदा, स्टेज जे थड़ा जेके आहिनि उन ते कपिड़ा टंगे, थड़ियुनि ते दुकान जे उन ते कपिड़ा टंगे ऐं उते ड्रामा कंदा ऐं इन खे ख़राबु रस्म खे आम माण्हू खे जेको घुमे सड़क ते उनखे ॿुधाईंदा त भई ख़राबु ॻाल्हि आहे। विरहाङे जो जेको अलमी ज़बरदस्त, इहो ख़ासि करे उहे जेके बि थिया, जेको बि ॿिया नुक़सान जेके थिया आहिनि उन्हनि खे छॾियो, उहे त हाणे ॻणाए नथा सघनि। उनजो असरु रहियो अदब में त माना वॾो, यानी मक़सदु त बिल्कुलु सभु कुझु ख़तमु थी वियो। का ट्रेडिशन कान रही, को रिसालो कोन, को मैगज़िन कोन, को किताब कोन, प्रेस कान। बुनियादी ॻाल्हि प्रेस उतां जो अलॉट थी वई, वेक्यू प्रॉपर्टी। मिडिल क्लास माण्हू कोन, राइटर कोन, हाणे हर को। यानी मां हिते जेके वेक्यू प्रॉपर्टी सां ज़ुल्म थिया, जेके कहर असां सां थिया सिंधियुनि सां, उहे त जुदा ॻाल्हियूं आहिनि। मां त तव्हांखे रुॻो ॿुधायां त हिकिड़ो ॿियो जेको इंटेलेक्चुअल जेका हिकिड़ी असांजी मीरास हुई, मिल्कियत हुई, वरिसो हो, उहो कीअं तबाह थियो। उन में कुझु बि कोन हो असांजे अॻियो, मन कुझु बि कोन हो। मां पोइ आया आहियूं असीं 50s में, 52, 50 में, त पोइ इहो हिकिड़ो हूंदो असांजो दोस्त, उन चाढ़ियो केरु नालो बि नथो खणे। अॼुकल्ह सिंधियत बि संगत जो हर को पाण ते थो पग ॿधे। उहो हुयो मक़बूल भट्टी, हैदराबाद में हिकिड़ो मस्तु माण्हू हो। उहो ईअं बसि ॾाढो जज़्बाती हो। उन एंटी वन यूनिट सयूं वठणु शुरू कयूं, तहरीक हलाई। उहो अदबी संगत जी बुनियादु विधो हुई पोइ पार्टीशन खां पोइ। ऐं उहो हिकिड़ो सिंधी किताब घर शुरू कयो हुई। अजीब हिकिड़ो माण्हू हो, असांखे ख़बर पई त भई उन ज़माने पहिरियां उन खां अॻु त 52 में सिराज मूंसां गॾु पढ़ंदो, मूंखां सीनियर हो, तनवीर सीनियर हो। असां पाण मिलंदा हुआसीं हिते नवाबाद खॾे में। हिते ॾाढा सुठा शाइर हूंदा हुआ सिंधी जा, ॾाढा सुठा। हलीम जोश साहिबु हो असांजो, मजरू हो, ॾाढा सुठा शाइर हुआ। ऐं पर पोइ हाणे को मैगज़िन कोन हूंदो। हिकिड़ी ना ख़ुदा हिकिड़ी फिशर जी जेका आहे कोऑपरेटिव सोसाइटी का आहे, उन पारां हिकिड़ो अख़बार निकिरंदी, पर उन खे उन्हनि सारो अदबी पढ़ाए छॾियो दोस्तनि। बसि इहे गेट टुगेदर थींदी। मक़सदु आहे त प्रोग्रेस माण्हू हलिया विया। ॾाढो ॾाढो ज़बरदस्त नुक़सानु। पर जीअं वेस्ट जो लिटरेचर ॾिसूं था, ॿी जंग अज़ीम ऐं इन्हनि जे होलनाक वाक़िअनि जो वॾो असरु पियो राइटर्स ते। साॻी तरह तव्हांखे लॻे थो त पार्टीशन जो वॾो असरु पियो, जेके पोइ राइटर आया सिंध में या हुते बि इंडिया में बि जेके जिन माण्हू लिखियो। हाणे हीअं थो थिए पियो, इहो मां इंडिया वियो हुउसि त उते मूंखां सुवालु पुछियो। इहो इंडिया जे घणो करे हर राइटर में इहा एग्नी आहे, या त डायरेक्ट या इनडायरेक्ट, जेसीं वञी हू रिहेबिलिटेट थिए। बाक़ी असां उन इज़ामा न लंघियासीं। असां जेको आहे सो जे हाणे पार्टीशन में मुहाजिर जेको आयो, पंजाब जो हुजे या हितां जो, पंहिंजो वतन ॾिसो नी, पंहिंजो वतन छॾणु, ज़मीन छॾणु, क़ब्रिस्तान छॾणु, तारीख़ खे छॾणु, ॿोलीअ खे छॾणु, वॾो हिकिड़ी अलमियत आहे न। उन्हनि वेही लिखिया। असां त हुयासीं नी सेटल, असां त हिकिड़ो आउटसाइडर हुयासीं नी, इन ट्रेजिडी में शामिल न हुयासीं, आउटसाइडर हुयासीं। इन करे असांजे राइटर कंहिं बि अहिड़े क़िस्म जो भरपूर को पार्टीशन ते कोन लिखियो। हिकिड़ी कल्ह अञा हिकिड़े दोस्त सां ॻाल्हि थी कयमि, हिकिड़ी यानी अवेयरनेस उन पार्टीशन जी बि न। इन ते बि उन हिकिड़ो डान में आर्टिकल बि लिखियो। असांजे ग़ुलाम नबी मुग़ल जो जेको ओढ़ा नावेल आहे, उन ते मूं स्टडी लिखी, त उहो मूं ॿुधायो त कीअं शुरू थियो। उन में 48 में एनकाफ शेख साहब, सिंध जो वॾो मशहूरु राइटर हो, पेंटर हो। एनकाफ शेख साहब हिकिड़ी स्टोरी लिखी, उन में का नेशनलिज़म जी ॻाल्हि कान्हे, उहा आई हैदराबाद। उन में हिकिड़ो माण्हू हैदराबाद शहर जो शाही बाज़ार मां लंघे थो,
लंघंदे हुनखे महसूसु थो थिए त ॿेली चौधारी जेके साउंड्स मां ॿुधां पियो उहो हिन शहर जा न आहिनि। पोइ हू पुछे थो त भला ही हैदराबाद आहे या गुजरात आहे, अजमेर आहे, काठियावाड़ आहे, छा आहे? यानी इहा हिकिड़ी पहिरीं अवेयरनेस आहे त भई असांजी ॿोली हिते ख़तमु थिए पई। शहर जेको आहे उहो अजमेर थी वियो आहे, काठियावाड़ थी वियो आहे, इहा अवेयरनेस आहे। पोइ मूं ॿुधायो त उन साॻी शाही बाज़ार मां ग़ुलाम नबी मुग़ल जो किरदारु जेको आहे उहो लंघे थो जेॾी महिल त उहो ॾिसे थो त भई हुते कहिड़ो हशर आहे, केॾो इनसिक्योर थो महसूसु करे, ऐं आख़िर में हिकिड़े हंधि अचे थो त उन छुरो थो लॻे फ़सादनि जा ज़माना आहे। यानी जेको हुन सुवालु पुछियो इनकाफ शेख 48 में, उन जो जवाबु ग़ुलाम नबी मुग़ल पंहिंजे हिन नावल में ॾिनो। मूं ईअं लिखियो। सो असांजी जेका अवेयरनेस हुई उहा ॿी टाइप जी हुई, यानी ईज़ा वारी न हुई। असांजे यानी मक़सद आहे बका जो मामिलो हो, लिसानी तौरु, सकाफ़ती तौरु, हर तरह सां। हाणे हीअ त वॾी ॻाल्हि आहे न, जो तव्हांजा अॼुकल्ह टीवी ते पिया था हलनि, चैनल था हलनि, वॾी ॻाल्हि आहे। ऐं त मूंखां जॾहिं इंटरव्यू वरितो मूं चयो त असां त उन्हनि जा थोरा हितां आहियूं दोस्तनि जा जेको बि माण्हू चैनल को सिंधी शुरू थो करे या सिंधी मीडिया जो ज़मानो आहे न साईं, उन में जेकॾहिं मुंहिंजो रेडियो थो शुरू करे, FM थो शुरू करे, असां हिते वॾा ऐसा नथो करे, उहा माण्हुनि खे ख़बर कान्हे का केॾी अहम शइ आहे। अगरि असां मीडिया ते असां तव्हां सां ॻाल्हि ॿोल कंदासीं, पर असीं वठंदासीं हिकिड़ी नंढी ब्रेक। विल बी बैक आफ्टर ब्रेक। वेलकम बैक नाज़रीन। अगरि असां ब्रेक खां पहिरीं तव्हां मीडिया जे दौर जी ॻाल्हि पे कई, सिंधी अदब जे हवाले सां पाण न, पहिरियां मां तव्हां सां इहा बि ॻाल्हि कयां त असां जो कहिड़ो हशर थियो हो पार्टीशन खां पोइ घणी देरि ताईं। नतीजो इहो हो जो असांखे PTV ते 25 मिंट मिलंदा हुआ, जंहिंमें बि 20 मिंटनि लाइ असीं ड्रामा लिखंदासीं, 30 मिंटनि लाइ। मक़सदु आहे त उन में एॾो लिटरेचर नथो घणो धक थो खाए, पर वधीक रिसाला जेकॾहिं आहिनि मीडिया जा, प्रिंट मीडिया, उन में लिटरेचर घणो थो पैदा थिए। मिसाल ॻाल्हि, रूह रिहाण जेको किरदारु अदा कयो आहे उन खां त केर बि इनकार नथो करे सघे। ख़ुदि अयाज़ खे जेको मोटिवेट, तारिक न, हमीद सिंधी जो रूह रिहाण, रूह रिहाण, ऐं उन में जेको आहे सो ख़ुदि अयाज़ जेके केतिरा कलाम हुन कया लिखिया जेके, उहो मोटिवेट थी करे मैगज़िन रूह रिहाण जे करे, रूह रिहाण जो जशन थींदो हो जंहिंमें सभु ईंदा परे परे जा माण्हू, ऐं हमीद वारा जेके आहे इहो वीचारो स्टूडेंट या केरु बि हूंदो पंहिंजे मथे ते प्रिंट छपाए करे पाण खणनि उहो रिसाला वञी मार्केट में ॾियनि। अयाज़ खे सही माना में प्रोजेक्ट करण वारो रूह रिहाण। हाणे उहो माज़ी थी वियो आहे, माण्हुनि खे ख़बर कान्हे का, ऐं नौजवाननि खे बि ख़बर कान्हे का त उन केतिरो यानी मतिलबु आहे त माण्हुनि में शऊर पैदा कयो। उन जा जेके जलसा थींदा हुआ, जेको रसालो निकिरंदो हो, मोटिवेट केॾो हो जो माण्हू लिखनि पिया। तंहिंखां पोइ निकितो सुहिणी, ऐं सच पुछो त सुहिणी, मूं जेको ऊंधाई धरती नावेल लिखियो उहो सुहिणीअ जे करे लिखियो, सुहिणीअ मुखो लिखायो, तारिक अशरफ अची वेही रहंदो, पोइ तव्हां मोटिवेट थींदा, रिस्पॉन्सिस मिलंदा, तव्हां सम्झंदा हो त मां जिन सां भितियुनि सां नथो ॻाल्हायां, माण्हू सां ॻाल्हायां थो, माण्हू ॿुधनि पिया मुंहिंजूं ॻाल्हियूं, पोइ माण्हू ॻाल्हाए थो, रिस्पॉन्स मिलंदा हुआ। हा, मसइला त उन रिसाले हाणे न, रिसाले में जॾहिं छपबो हो त यकदमि वरी उतां जा ख़त ईंदा हुआ, वरी हे ईंदो त यानी एडिटर ॾे त ख़बर पवंदी त रिस्पॉन्स मिले थो, माण्हू रीडरशिप आहे, माण्हुनि ताईं अवी जेको ॻाल्हि कयो था से माण्हू था ॿुधनि। ईअं न आहे त भितियुनि जे साम्हूं ई थो माण्हू ॻाल्हाए, हम कलामी न आहे, ॿिए सां गुफ़्तगू थिए पई। सो इहो रिसालनि जो इहो वॾो हिकिड़ो हुयो, हाणे ॾिसो कोन्हे। तंहिंखां पोइ महिराण निकितो, महिराण बि त वॾो रोल पैदा कयो, वॾो। ईअं छो आहे अॼु जॾहिं वेही असां उन्हनि शयुनि ते ॻाल्हायूं था त अदबी उहो दौरु हुयो एॾो मज़बूत, जेकॾहिं असांजो बुनियादु 60s में, 70s में, इवन 50s में जेको अदबी तहरीक जो हुयो, इहो उनखां पोइ त अॼु असां वधीक अदब जे हवाले सां हुजणु खपो। वधीक रिसाला हुअणु घुरिजनि, हा वधीक ई। हाणे बसि उहो कोन्हे, छा लाइ ख़बर न आहे, या कहिड़ा सबब आहिनि, कहिड़ा सोशोलॉजिकल रीज़न्स छा आहिनि जंहिंजे करे थोरी मां सम्झां थो हिकिड़ो ॿियो सबबु आहे। हिकिड़ो त अख़बार जी कालम वारी दानश्वरी आहे, उन ॾाढो मारियो आहे असांखे। सुठी बि ॻाल्हि ॾाढी आहे, इहो बि मां ॿुधाए छॾियां। जेको
जेका जंहिं पैमाने ते सिंध में अख़बारूं थी निकिरनि वाह तमामु सुठी ॻाल्हि, पर उन में जेको लिखियो थो वञे पियो राइटर, उन खे बि महसूसु थिए थो त मुंहिंजो इज़हार थी वियो। कालम लिखियईं, पोइ उहो छपियो, माण्हुनि ताईं पहुतो, माण्हुनि पढ़ियो, पोइ हू सम्झे थो त मुंहिंजो एक्सप्रेशन थी वियो। पोइ हुनखे उहा अर्ज़ी नथी रहे त मां कुझु ॿियो लिखां, नावल लिखां या कुझु अहिड़ी शइ लिखां, क्विक शइ आहे। केतिरा अगरि अहिड़ा कालम नवीस हूंदा जंहिंमां तव्हीं मुतमिन उहा मुतमिन आहे। मक़सदु आहे त हाणे हिकिड़ो माण्हू गुरूम थिए पियो, हुनजे अंदर जो जेको राइटर आहे उहो गुरूम थिए पियो, उन इज़हार शुरू कयो त हुनखे मिली वियो मीडियम अख़बार में हुन कचो पिको रिसाल कालम लिखियो, उहो वेलकम थियो, त हाणे हू हुनजी ग्रूमिंग उते बीह रही। हाणे असांजो ज़मानो जेॾी महिल हो महिराण रिसालो निकिरंदो त जोयो असांजा अफ़साना न छपींदो, चवंदो न असीं वरी पोइ महिनत कंदासीं। ॿियो थोरो इहो मुंहिंजी एज वारा माण्हू जेके आहिनि हमेशह शिकायतूं कंदा आहिनि नए नस्ल वारनि सां, सो ऐं पंहिंजे नस्ल खे पढ़ाईंदा आहिनि, सो उन शायदि उहा मुंहिंजी इहा नफ़सियात हुजे जो मां इहा ॻाल्हि थो कयां। असांजे ज़माने में राइटर पढ़ंदा ॾाढो आहे, जेके बि उन दौर जा राइटर आहिनि, पलीजो हो, सिराज हो, मां त हाणे अधु अखरियो माण्हू आहियां, बाक़ी ॿिया जेके बि दोस्त हुआ, रशीद भट्टी हुयो, मतिलबु न उहो त हाणे जीएम सैद असांजो तमामु अॻु जे नस्ल आहे, पर हूअ तनवीर ॾाढो पढ़ंदो हो। सो इहे ॾाढा हिकिड़ा यानी वॾी उन्हनि में ठोस माण्हू आहे, अदब में इहो रुॻो अफ़साननि में लिखण लाइ इहो कमिटमेंट हिकिड़ो तहरीक हुई, सिंधियत बि संगत जी हिकिड़ो प्रोग्रेसिव तहरीक हुई, माण्हू शाइरी कंदा कंहिं न कंहिं मक़सद सां, कुझु वरी ॿियो वञे हुनजो हिकिड़ो मोटिवेशन हुई। हाणे त ॾिसो न हिकिड़ी अजीब क़िस्म जी, ॿियो वरी थोरो यानी मां यानी मक़सदु सियासत जेका आहे जंहिं पैमाने ते सियासतबाज़ी थिए पई, उन पैमाने ते बि यानी मक़सदु माण्हुनि खे इज़हार मिली थो वञे पियो। हाणे जेके मिसाल अमेरिका में सना जा असांजा दोस्त आहिनि, उहे गॾु था थियनि साल में हिकिड़ो दफ़ो, वॾी ॻाल्हि आहे इहा, साल में हिकिड़ो दफ़ो सभिनी दोस्तनि खे गॾु था करनि, उते तकरीरूं थियनि थियूं, हे थियनि थियूं, डेमॉन्स्ट्रेशन्स थियनि थियूं। मक़सदु आहे को छा डायरेक्शन छा आहे, इहो सियासत बि सां बि माण्हू जो इज़हार थी थो वञे पियो, पोइ हुन लिखण जी अर्ज़ु जेका आहे उहा रहिजी थी। मुंहिंजो ख़्यालु आहे, ग़लति बि थी सघां थो। इशूज़ त मोस्टली साॻिया आहिनि। हा, इशू साॻिया आहिनि। इशू जो हाणे अॻे त हुयो न लिखियोसीं नावल बावल, पर हाणे त अमली तरह सां निकिरी था अचनि। ॾिसो न पलीजो साहिबु हींअर किथां खां वठी पंहिंजो पैदल हलाइणु शुरू कयो आहे, वॾी ॻाल्हि आहे। हाणे कंहिं अफ़साना लिखण मां छा फ़ाइदो, हे सिधो सौ इज़हार आहे नाराज़गी जो, एहतजाज जो, ज़ुल्म जे ख़िलाफ़ आवाज़ उथारण जो, ग़लति पॉलिसियुनि जे ख़िलाफ़। दुनिया में मतिलबु अवां हिस्ट्री पढ़ो था, दुनिया में ॿिए हंधि बि ईअं थींदो आहे त जिते वधीक पॉलिटिकल एक्टिविज़म हुजे, मूवमेंट हुजे, अदब घटिजी वञे, ईअं न, ईअं त नथो थिए पियो। ॾिसो हाणे पंहिंजो रशिया जे ज़माने में जेॾी महिल तमामु घणो हिकिड़ी अवेयरनेस हुई, उन ज़माने में दस्तोवेस्की हुया, हे हुया, हो तमामु वॾा नावल लिखिया हुआ, हिकिड़ो मिरेकल हो दौर हो, टॉलस्टॉय आहे, दस्तोवेस्की आहे, तुर्गनोफ जेको जंहिंखे एतिरो ओन न कंदा हुआ कम्युनिस्ट, उहो हिकिड़ो ज़बरदस्त नावल जंहिं हिकिड़ो जनरेशन गैप जो फादर्स एंड सन्स हुन नावल आहे, जनरेशन गैप जो तस्वुर पेश कयो, निहिलिज़म जी ॻाल्हि कई हुई। यानी उन ज़माने में इहो हिकिड़ी अचे थो शायदि कोई फर्टाइल हिकिड़ो ज़मानो अचे थो ज़रख़ेज़ी जो, वरी पोइ घटि थो थी वञे। तव्हां जी कमिटमेंट जी सबसे वॾी ॻाल्हि, हा कमिटमेंट का हुई, यानी मक़सदु आहे त असांखे कंहिं ईअं को बि नौकिरी या ही वठणु, या असांजा छोकिरा नौजवान आहिनि न कावड़ियल आहिनि, थोरो थींदो आहे इहो बि न थोरो थींदो आहे। हाणे उन कावड़ में हीअं बि थिए थो त चवनि था भई इहे कामोरा अदीब, भई हाणे कामोरा जेके बि आहिनि उहे को बि अदब जे वसीले कामोरो न थियो आहे, पर अदब जे करे अताब में आयो आहे। मां जेल में रहियो आहियां 3 महीना, न ॾेवणी न वठणी, न को मां को प्रोग्रेसिव को तहरीकनि में हलियो आहे, न को पली जो दोस्त रहियो आहे, संगत में हूअं त असां संगती आहियूं घणी, पर हुनजी पोइ लॻी में कोन रहियो आहे। सिधी सही नौकिरी ड्रिजी नौकिरी कई आहे, जेके आदाब आहिनि नौकिरी जा। ॾिसो मुंहिंजो इहो अक़ीदो आहे त भई जंहिं शइ में वेठा आहियूं, हाणे हींअर मां तव्हांखे इंटरव्यू थो ॾियां पियो, उन जा के आदाब आहिनि, मूंखे ऑब्ज़र्व करणा आहिनि। अहिड़े नमूने सां जेकॾहिं तव्हां सरकारी नौकिरी था कयो त उन जा के आदाब आहिनि, उहे ऑब्ज़र्व करणा था।
उन मुताबिक़ असां नौकिरी कई, तॾहिं बि जेल घणी जेल में थो 3 महीना लावारिसनि वांगुरु पियासीं, मार्शल आयो दौरु। मक़सदु इहो आहे त अदब असांखे नौकिरियूं कोन ॾिनियूं आहिनि। मां त जेॾी महिल यानी तो मुंहिंजी जान जेल मां छुटी त आख़िर वक़्त ताईं DIB में मुंहिंजो नालो हो। जेसीं मां रिटायर न थियो आहियां त ॿाहिरि कंहिं मुल्क में न पियो वञी सघां। सिक्योरिटी रिस्क अची वेंदो जॉब। पोइ मूं पंहिंजे हुनखे इंफॉर्मेशन सेक्रेटरी असां मुजीबुर रहमान जनरल उन खे मूं ख़तु लिखियो त या त मूंखे नौकिरी मां कढो जेकॾहिं सिक्योरिटी रिस्क आहियां, या मूंखे क्लियर कयो। हे त वरी रिटायर थियण खां पोइ इंडिया वञणु थियो या चीन में हेॾे होॾे वञी घुमी आयासीं। न त पोइ खां अच्छा, नौजवाननि जी जेके मतिलबु लिखियो वियो आहे, नौजवाननि जेको लिखियो आहे सीनियर अदीबनि ते, हा उहो मक़सदु आहे त तव्हां हुननि खे बाक़ी सिर्फ़ु इहा शिकायत आहे या हुन में कुझु न हाणे इहो आहे जेको टू सम एक्सटेंट माना हिकिड़ो बिटरनेस इहो जेको आहे हिकिड़ो त भई कामोरा, भई भला कामोरा न थियणु को गुनाह आहे छा? तंहिंखां पोइ अदब जे करे कामोरा थियासीं छा? जीअं मूं तव्हांखे चयो त अदब जे करे अताब नाज़िल थियो कामोरे ते, न की वरी उन जे करे। बाक़ी यानी ईअं हिकिड़ो दोस्त छोकिरो नौजवान मुंहिंजो फैन मूंखे मिलियो, चए साईं मूं जेको तव्हांजो हिकिड़े ॾिठोसि मां, चए मूं तव्हांखे ॾिठो, मूं सम्झो त शायदि तव्हां वॾा के ऑफिसर आहियो, शिकिल मां लॻो था। जो त मुंहिंजो को ॾोह कोन्हे जो मां ईअं लॻां थो। ऐं ॿियो जेको आहे सो तव्हां मूं सम्झो त तव्हांजी ॾाढी वधियल हूंदी, वार विखिरियल हूंदा, हे हो ॾाढा बदफ़ाला हूंदो। पोइ मुंहिंजो हाणे इहो भला छो तसवुरु, ईअं सुञो बुखियो राइटर जो तसवुरु छो हुअणु घुरिजे? छो भला कामरो न थिए? ऐं कामरो थियणु कहिड़ो उन्हनि जे मथां भला कहिड़ो ख़राबु ॻाल्हि आहे? तंहिंखां पोइ वरी नौजवाननि जो इहो बि आहे त वन यूनिटी अदीब। हाणे हिननि वीचारनि खे ख़बर कान्हे का उहा ॻाल्हि आहे न, हिननि खे ख़बर कान्हे त का त वन यूनिटी अदीबनि केॾी स्ट्रगल कई। जेका अवेयरनेस त मां तव्हांखे ॿुधायां थो, जेका बि हींअर अवेयरनेस आहे, हे जेके बि निकिरनि था जलसा जुलूस, ही सभु अदीबनि जी पैदावार अथव। इहो ॿुधाए छॾियो। हीउ जेको शऊर आहे, जेका बि ॻाल्हि आहे, इहो सभु उन्हनि पैदा कयो। बिल्कुलु अदब जो वॾो इन्फ्लुएंस हो मुआशरे ते, ख़ासि करे सिंध में एॾा महिरबान रीडर आहिनि जो मूं जहिड़े माण्हू खे एॾी इज़त था ॾियनि जंहिंजी आदत कान्हे का। मक़सदु आहे मुंहिंजी राइटिंग जी जी, एॾी इज़त। अदब जो उहो इन्फ्लुएंस न अदब ई हिकिड़ो इम्प्रेशन आहे त न उहो अदब थो जनरेट थिए, हाणे लिखियो थो वञे, न ई अदब जो उहो असरु आहे मुआशरे ते। ॾिसो न, हिकिड़ो त वरी हाणे वरी जर्नलिज़म वारी ॻाल्हि घणी अची वई न। पहिरियां मूं अख़बारनि जी ॻाल्हि कई, टीवी ते मूं ड्रामो लिखियो, पैसा मिलिया, पर हवा में उॾामी वई न शइ। कंहिं ॾिठो कंहिं न ॾिठो। प्रिंट मीडिया त बहरहाल ज़िंदा शइ आहे न, उहा अॼु मूं पढ़ यानी मक़सदु प्रिंट मीडिया त सदियुनि ताईं माण्हू जीअरो थो रहे न। उहो किताब, उहो थाट, उहो जेको तव्हां लिखो था, हिते त ॻाल्हि आई वई, ॻाल्हि थी वई। अख़बार जो कॉलम शॉर्ट लिव्ड त थिए थो। अख़बार जो कॉलम उन लाइ त चवंदा आहिनि न, सुबुह जो कुआर हूंदी आहे, शाम जो बेवा थी वेंदी आहे अख़बार। सो इहो मतिलबु आहे त टीवी बि वॾो असांखे नुक़सानु इन लिहाज़ खां, अदबी लिहाज़ खां। वॾा वॾा राइटर जेके हिकिड़ी टेम्पटेशन आहे त भई वधीक शोहरत जल्दी सां थी मिले, शॉर्टकट टू पॉपुलैरिटी। मां पाण ॿियो पैसा था मिलनि सुठा, इन करे हर को टीवी ते भाई मां सीरियल छो न लिखां जो मां हिन लाइ वई अदबी बोर्ड लाइ वई किताब ट्रांसलेट कयां या किताब लिखां, एतिरा पैसा मूंखे सीरियल में मिली वेंदा। स्ट्रगल बि त वधी आहे। अगरि सभु तव्हां सवेर सिंधी ॿोली जी ॻाल्हि पे कई, रसाला ऐं ॿियूं समूरियूं शयूं निकिरणु बंदि थियूं पार्टीशन खां पोइ, ऐं PTV ते असांखे बि 25 मिंट मिलंदा हुआ। 50 साल जहिड़ो कयोसीं त को असांजो टाइम वधायो। हाणे माशाल्लाह वी हैव 2 चैनल्स। हा, वॾी ॻाल्हि आहे असांजे लाइ, तमामु वॾी। मुंहिंजे लाइ सर जेको इन्फ्लुएंस आहे गैर मुल्की मीडिया जो असांजे मुआशरे ते, सिंध जे मुआशरे ते, अमॉन्ग सिंधीज़ इवन अर्बन एरियाज़ में, त जेका असांखे, असीं ॾाढा हिकिड़ा इन लिहाज़ खां बेख़बर माण्हू बि आहियूं। बेख़बर न, मासूम आहियूं या छा, अवेयर दुश्मननि जी कहिड़ा कहिड़ा असांजा दुश्मन त न चइजे, कहिड़ा नमूना असांखे डैमेज करनि था। हाणे यानी मक़सदु असांजी ॿोली कीअं थी ख़राबु थिए। असां वटि पंहिंजी ॿोली में चैनल्स जेका ॿोली थी अचे, उहा मूं हिकिड़ो दफ़ो टीवी ते इंटरव्यू, तव्हां जेॾी महिल सिंध ते इंटरव्यू वरितो, सो उन में इहो ई हो त भाई तमामु ख़राबु। बुनियादी जेका माण्हू हिकु न चवे, खट तां किरी पट ते पियो,
खट तां किरी पट ते पियो असांजी ॿोली खुलियल हुआ इहे इन्हनि खे ख़बर ई कान्हे मासूमनि खे त इहे चैनल वारा असांखे केॾो डैमेज था करनि तंहिंखां पोइ थ्रो आउट रेडियो टीवी ते हिकिड़ो कल्चरल ऐं लिसानी यलगार असां ते थींदी पई रही आहे जंहिंजे लाइ असां कॾहिं सोचियो कोन्हे कंहिंजे लाइ कॾहिं बि कोन सोचियोसीं त इन हे त वरी अलाए कीअं हिकिड़ा पंहिंजो ट्रेंड हली पियो जो चैनल वैनल खुली पिया पर हाणे हे चैनल बि वरी ॿुधायां थो इन थोरो ॿोली खे ख़राबु था कनि अच्छा यस आई एम सॉरी टू नो यानी से हूअं त असीं ॾाढा थोराइता आहियूं पर साॻी वक़्त में कननि में सुयूं जीअं न का शइ लॻी वञे ईअं थी लॻे राइट पर जेको वेस्टर्न न वेस्टर्न खां सवाइ इन खां सवाइ ॿोली मूं कोशिशूं वरितियूं ईअं त न थींदो आहे मतिलबु आहे एतिरी ॿोली ख़राबु थी थिए ॻाल्हाइण वारा वीचारनि खे ख़बर कान थी पए मुंहिंजो ड्राइवर आहे उनखे मूं चयो दादा पुट छंछरु ॾींहुं हलंदा हैदराबाद छंछरु ॾींहुं चए साईं हफ़्ते अंगारो न पियो सम्झे हुन ॾोही कोन्हे इहो असीं आहियूं जेको उन्हनि खे अर्बन ॿोली हिकिड़ी इहा ठाहे हिकिड़ी अहिड़ी थी वई आहे असांजी जो ऐं जीअं ॿोली खे बिगाड़जे थो तीअं इहो फैशन सम्झो थो सर जेका सिंधी अदब जे हवाले सां वरी पाण मौज़ूद अचूं उन में जेको अॼुकल्ह लिखियो पियो वञे उन जो हिकिड़ो सबबु तव्हां ॾिनो जेको उन में घटिताई आई आहे ख़ासि तौर ते उहो रेडिकलिज़म कोन्हे को उन में उहो जेको असरु जेका उनजा मौज़ू हुया जेको उन में सोशलिस्ट ऐं इक्वालिटी बराबरी जूं ॻाल्हियूं हुयूं उहो धरती जूं ॻाल्हियूं इक्वालिटी जूं ॻाल्हियूं माण्हूअ जूं ॻाल्हियूं आम माण्हू जेको आहे जेको अंजन ईज़ावन में आहे उहो ॻाल्हियूं ऐं वरी उन तां घणो करे डेविएट ईअं थीबो आहे त जॾहिं इंडस्ट्रियलाइज़ सोसाइटी थी वेंदी आहे तॾहिं इंडिविजुअलिज़म ईंदी आहे उहा थींदी आहे इनफरादियत वारी सोसाइटी पोइ असांजे हितां जेके दोस्त सिंधी हिंदू इंडिया विया त उन्हनि जी सोसाइटी उहा थी वई इंडस्ट्रियल त हू पंहिंजो पाण में श्रिंक थी विया उन्हनि वरी अहिड़े क़िस्म जो कहाणियूं उनखे जदीद करे जदीद में लिखियो जंहिंखां असीं इन्फ्लुएंस थी असां बि लिखणु शुरू कयोसीं इन मां माण्हू कटिजी थो वञे माण्हुनि खां सोसाइटी उहा कान्हे का जंहिंमें माण्हू कटिजी वञे असीं अञा ताईं ॻंढियल आहियूं पाण में ॾिसो नी तव्हां असांजी सुञाणी ज़ात था कबीलो आहे तव्हां राजपर आहियो मां आगा पंहिंजे नाले सां लिखूं था ऐलान था कयूं पिया दादा मां ज़ात जो राजपर आहियां मुंहिंजो कबीले फलाण यानी क़बाइली सिस्टम में अञा ताईं आहियूं मां बि पंहिंजी सुञाण उहा थो रखां पर असांजो अदब जेको आहे सो इनफरादियत वारो जेको अमेरिका में प्रोड्यूस थो थिए या फ्रांस में प्रोड्यूस थो थिए ओड़े क़िस्म जो उन्हनि जो सोशल सर्कमस्टांसिस माहौल ॿियो आहे उतां जी सूरत हाल ॿी आहे सोशोलॉजिकल कंडीशन्स ॿियूं आहिनि असांजो उहे न आहिनि पर असांजो कलेक्टिव अदब ख़तमु थी वियो मूं ईअं महसूसु कयो आहे सही सोवियत यूनियन जे टुटण जो बि असरु पियो न उन खां अॻु ई थोरो थी वियो हा उन खां अॻु ई थोरो ईअं थी वियो त भई हिकिड़ो फैशनेबल वारो जेको अची वियो जदीदियत जे नाले में थोरो इनफरादियत अचण खां सवाइ इनफरादी मसइला थोरो रुगो पंहिंजी ज़ात जेके ते घुमण फिरण वारी ॻाल्हि जेका उहा थी अची वई इहे थींदा आहिनि उहा तॾहिं थींदी आहे जॾहिं सोसाइटी हाईली इंडस्ट्रियलाइज़ थी वञे माण्हू खां छिॼी वञे यानी इनखे छा डेवलपमेंट जो हिकिड़ो फेज़ चऊं यस इहो थींदो जंहिं सोसाइटी ड्रिफ्टिंग जेका सोसाइटी थींदी आहे न माण्हू जीअं ड्रिफ्ट कंदो रहे जंहिंमां एलियट वारनि चयो त भई असीं हालो मैन जेको लिखे वी आर द हालो मैन वी आर द स्टफ्ड मैन ईअं मूंखे यादि न आहे पूरो पर हालो मैन पोइम लिखी अंदरि कुझु कोन्हे वेस्टलैंड आहियूं असां वेस्टलैंड ॿी नज़म लिखी इहा त अञा मक़सदु आहे त इन सोसाइटी ते त असां कोन आहियूं न असां त एग्रेरियन सोसाइटी में था रहूं ट्राइबल असांजो अदीब जेको अॼु जो आहे उहो अवाम खां डिटेच्ड आहे हिकिड़ो त थोरो मां तव्हांखे ॿुधायां त मां कटिजी वियो आहियां थोरो अदब खां मां घटि थो पढ़ां ऐं घटि थो टीवी बि घटि थो ॾिसां इन करे मूंखे एतिरो मां फ़ैसिलो नथो ॿुधाए सघां त अदब कहिड़े क़िस्म में पैदा थो थिए या कीअं इन्फ्लुएंस जी ॻाल्हि था करियूं जीअं तव्हां चयो न इहो 1 यूनिट में जेको अदब लिखियो वेंदो उनजो इन्फ्लुएंस नज़र ईंदो पूरे मुआशरे ते हा कोन्हे हाणे शायदि कोन्हे हा अहिड़ो न वरी अहिड़ो को शाइर आहे जेको अयाज़ वांगुरु कराची खां करोंजर ताईं उनखे अचे
या कश्मीर ताईं उन ते ॻाल्हि वञे उन ते इहो कोन्हे सही को कहाणी impact। में तव्हां हा, ॾिसो, नावल कोन्हे। में ॾिसो तव्हां जेके शायदि कोन्हे। जेके लिखिया विया या जेके राइटर अॻु में ई असां वटि हुया, हा, शायदि कोन्हे ओॾो असर। मां अथॉरिटी न आहियां, मां को असेसमेंट कोन कई आहे, मां ख़बर न आहे, पर शायदि कोन्हे ओतिरो असर जेको हूअं अचाड़ा सिंधी असां जमाल बड़े 7 कहाणियूं लिखियूं उनखे पीर करे पूॼूं, बाक़ी छा असां सिंधी जेके आहियूं अचाड़ा। मां मक़सदु आहे त मां बैड सेंस में ॻाल्हि नथो कयां। मां तव्हांखे ॿुधायां थो त ही रीडर केॾो काइंड, केॾो महिरबानी, केॾो सुठो सिंधी रीडर। तव्हां सोचे नथा सघो त मूंखे जेॾी महिल केरु इज़त ॾींदो आहे इन लिहाज़ खां त मूंखे फिकाई पई थींदी आहे, मूं हिननि खे छा ॾिनो आहे जो मूंखे एॾो ॾियनि पिया। जमाल बड़े 7 अलाए 9 कहाणियूं लिखियूं आहिनि कुल, केॾो उनखे असीं पूॼूं था। यानी मक़सदु इहा हिकिड़ी महिरबानी क़िस्म जी रीडरशिप आहे असां वटि, जेका विरले कंहिं वटि हूंदी। नाज़रीन, आगा सलीम साहब सां असांजी ॻाल्हि ॿोलि जारी रहंदी। असीं वठंदे नंढी ब्रेक, विल ब्रेक आफ्टर ब्रेक। वेलकम बैक नाज़रीन। अगर साहब साफ़ जे हवाले सां तव्हां सां ॻाल्हि ॿोल करणु चाहींदासीं। अवां 2 अख़बारुनि जा एडिटर रहिया, जागो जा एडिटर रहिया, बाद में सच जा एडिटर बि रहिया। उन सॼे प्रोसेस में जॾहिं तव्हां हुया मीडिया में, हाणे बि जॾहिं अख़बारूं पढ़ूं था, सिंध में जेको वायोलेंस आहे औरतुनि जे ख़िलाफ़, उनजे मथां, या जेको राइवलरी आहे अमोंग द ट्राइब्स, हिकिड़ा क़बाइली जहिड़ा आहिनि, एॾो तशदुद नज़र अचे थो मीडिया खे ॾिसण खां पोइ सिंध में। ऐं ॿिए तरफ़े असां सिंध सूफ़ी तसोफ़ वारी सिंध, हिकिड़े पासे एॾो वायोलेंस, अॼु जी सिंध खे तव्हां ईअं कीअं था ॾिसो? यानी मक़सदु आहे हिकिड़ो त हुकूमत पूरी तरह सां माण्हुनि खे तहफ़ुज़ नथी ॾेई सघी आहे, ऐं माण्हुनि खे इंसाफ़ सस्तो सवलो सचो नथो मिली सघे। पोइ उन्हनि खे बि का शइ, माण्हू हद दर्जे जा इनसिक्योर आहिनि, उन करे माण्हुनि वरी पाण खे महफ़ूज़ करणु शुरू कयो आहे। न त हूअं मां तव्हांखे ॿुधायां, मूं कॉलम बि हिकिड़ो लिखियो त सिंध जी अजीब हिकिड़ी सोसाइटी अथव। सिंध में वॾेरो लफ़्ज़ जी माना ख़बर अथव छा आहे? वॾो न आहे, रो असीं हणाईंदा आहियूं थोरो डिमिनेटिव करण लाइ, नंढेरो वॾेरो, थोरो वॾो, इहा माना आहे। ॻोठ में सरदार असां वटि कोन हुया, ॻोठ में जेको चङो मुड़ुसु हूंदो उनखे परियो मुड़ुसु बि चवंदा, यानी परियो जी लफ़्ज़ी माना अथव अच्छा वार। यानी जेको मोतबर हूंदो उहो थोरो ॿियनि खां वॾेरो हूंदो हो, त उन नालो असां रखियोसीं वॾेरो। ऐं उते जंहिं बि क़बीले जो माण्हू हूंदो, बरोच हूंदो, उते अची पाण में उन वॾेरे जे वटि फ़ैसिलो थींदो, राॼू फ़ैसिलो क़बूल कयो वेंदो। पोइ आहिस्ते आहिस्ते माण्हुनि पंहिंजो पाण खे इनसिक्योर महसूसु कयो, ऐं बलूचिस्तान जे सरदारी सिस्टम वांगुरु, क़बाइली सिस्टम वांगुरु पंहिंजो पाण खे क़बाइल में यूनाइट करणु शुरू कयो। इन करे समाटनि में बि पोइ वरी सरदार शुरू थिया, ऐं वरी उन्हनि खे बाक़ाइदा असांजा पढ़ियल लिखियल माण्हू उनखे मीर चवणु लॻा, जेको हिकिड़ो बलोचनि जो ख़ासि टाइटल आहे। उनजो सबबु इहो आहे त माण्हुनि खे तहफ़ुज़ नथो मिले। जिरगो असीं ख़तमु था करणु चाहियूं, हुकूमत ख़तमु थी करे, भई माण्हू काॾे वञनि? जेकॾहिं कंहिं माण्हू पुलिस सां हिकिड़ो हुननि सां हशर थी करे पई, वरी सुबुह जो उन्हनि खे सुनवाई ते अचनि था वीचारा, त शाम मंझंदि ताईं उन्हनि खे वेठा आहिनि ॿाहिरि, उन जी ज़ाइफ़ूं बि वेठियूं आहिनि, ऐं पोइ ऐलान थो थिए त भई तारीख़ मटिजी वई। जज साहिबु जेको आहे वकीलनि सां वेठो चांहि थो पीए, कचहरी थो करे, माण्हू दरबदर आहिनि। पोइ छा करनि? पोइ हिकिड़ो प्रिमिटिव जेको सिस्टम आहे उन ॾे था रुजू करनि, उहो आहे इहो जिरगो सिंधी लफ़्ज़ ई कोन्हे, हा, सो उन ॾे था पिया रुजू करनि। हाणे इहे हिकिड़ा समाजी हुआ आहिनि। ॿियो आहिस्ते आहिस्ते वरी इहो सरदार जेके पैदा थिया आहिनि, उहो पंहिंजो पाण खे ताक़तवर करण लाइ, छाकाणि जेकॾहिं खून जो इफ़्ज़ो मिलंदो आहे उनखे सरदार खे या ख़ान खे बि मिलंदो आहे, पैसो शेयर मिलंदो, पोइ उहे पंहिंजो पाण बिज़नेस, यस बिल्कुलु, ऐं ॾाढी हिकिड़ी ख़ौफ़नाक सूरत हाल आहे। ऐं ख़बर आहे, ऐं असांजा पढ़ियल लिखियल माण्हू जेके आहिनि उहे इन ॻाल्हि ते फ़ख़ुरु था करनि त असांजो सरदार फलाणो आहे। हाणे छा कयूं? ऐं को इन मामले ते, चङो थियो तव्हां इहा ॻाल्हि कई, को बि इन मामले ते ॿुधण लाइ तयारु, सोचण लाइ तयारु कोन्हे त असांजी समाजी सूरत हाल कहिड़ी आहे। पॉलिटिकल
यानी मूं तव्हां सां ॻाल्हि कई त रिनाइसां हिंदुनि उन ज़माने में शुरू कई हुई प्री पार्टीशन, त ही रस्मूं उन्हनि जे लाइ छा छा करणु घुरिजे माण्हुनि खे मोबिलाइज़ करण लाइ। असां वटि कुझु कोन पियो थिए। काला बाग डैम न घुरिजे, ओके सुठी ॻाल्हि आहे, तमामु सुठो, इहो थियणु घुरिजे, असांखे विढ़णु घुरिजे, पर ही अंदरि जेके डैम खां वधीक तबाह कुन सूरत हाल आहे, उन जो छा कजे? जे खॼी था वञनि, उन ते वॾो गोड़ थियो, 3 हिंदू छोकिरा खॼी विया, उन में का ख़बर ई कंहिंखे कान्हे, कंहिं को गोड़ ई कोन थिए पियो। उतां जा MNAs छा आहिनि, उन्हनि जी उहो छा था, यानी मक़सदु आहे त हिकिड़ो ॾिसो न, असांजो मॉडल जेको आहे उहो बि सरदार, असांजो नौजवान जेको आहे उहो कंहिं न कंहिं नमूने सां पॉलिटिकल या रुशत वठी, कंहिं न कॉटन जा कपिड़ा पायां, गनमैन साण हुजे, डिफेंस में घर हुजे या फ्लैट हुजे, इहे हुनजा मॉडल्स आहिनि। हुनजा मॉडल्स ॿिया न आहिनि, कंहिं को बि माण्हू एॾो को वॾो अज़ीम माण्हू कोन्हे, मॉडल्स बदिलजी विया आहिनि। ऐं सूरत हाल अहिड़ी ठही आहे जो मूंखे सचपच त जेके बि असांजी पॉलिटिकल पार्टीज़ आहिनि, जेके बि आहिनि, उन्हनि सां मूंखे इहो महसूसु थींदो आहे त हे जीअं अॻे असीं चवंदा हुआसीं त भई जेको माण्हू इंसानी मसावात जी ॻाल्हि नथो करे, उहो माण्हू कीअं आहे, आख़िर छो नथो ॾिसे पियो त ही माण्हुनि सां एॾो ज़ुल्म थो थिए पियो। सो ही जेके पॉलिटिकल वठी इशूज़ खणनि था, कारोकारी भला जलसे करण सां ख़तमु थी वेंदो आहे छा? हिकिड़ो अदारो आहे, सदियुनि खां क़ाइमु आहे, इन खे कीअं टोड़िजे? इन खे चइबो आहे समाजी जबर, सोशल डिटर्मिनिज़म। यानी अॼु जेको माण्हू तव्हां सां सेमिनार में ॻाल्हि थो करे त कारोकारी न हुअणु घुरिजे, उन सां उहो जेकॾहिं उन सिचुएशन में अचे त उहो उथी कारोकारी करे मारे, छो? समाजी जबर जे हथां मजबूर थींदो। सो पहिरियां तव्हां हालतूं दुरुस्त कयो। कंहिं अॼु ताईं सोचियो आहे त हिन सिस्टम खे ख़तमु करण लाइ छा करणु घुरिजे, कीअं सोसाइटी खे इंडस्ट्रियलाइज़ कजे? इन खां सवाइ को तरीक़ो कोन्हे। को त ॿाहिरियाड़ी में एग्रेरियन सोसाइटी मां असीं कीअं शिफ्ट कयूं, ॿाहिरि अचूं, को कुझु उते असांजा नौजवान जेके ॿाहिरि वेठा आहिनि उहे बि यानी सारी वॾो कमु था करनि, तमामु वॾी ॻाल्हि आहे। साल में हिकिड़ो दफ़ो को जलसो करनि था, मूंखे सॾायूं, तव्हांखे सॾायूं, पली साहिब सॾायूं, उन्हनि जी तकरीरूं कयूं, मुतमैन थी विया त असां कमु कयोसीं। हाणे बाबा हिते जेको हीअ ॾींहों ॾींहुं हालत ख़राबु थी थींदी वञे, धाड़ेल पैदा थींदा था वञनि, वॾा वॾा चङा माण्हू वज़ीर अलाए कहिड़ा कहिड़ा धाड़ेल था पालनि। इनसिक्योरिटी आहे, परसेंट में हलो माण्हू राति जो अजीब क़िस्म जी इनसिक्योरिटी आहे, यानी जंगल में बि शायदि माण्हू एतिरो ग़ैर महफ़ूज़ न हूंदो जेको हिते आहे। ऐं अफ़सोसनाक वरी बि ॻाल्हि इहा आहे त कंहिं बि अॼु ताईं सोशोलॉजिकली को तजियो करे कंहिं नतीजनि ते न पहुतो आहे त असांजी सोसाइटी आहे छा, सोशोलॉजिकल कहिड़ी सूरत हाल में आहे, ऐं इन मां कीअं हिनखे कढिजे। बुनियादी सुवाल इहो आहे। हीअ जेका ग्रिम वरी ब्लीक ऐं ग्लूमी सिनेरियो जेको तव्हां पिक्चर पेंट कयो असांजे साम्हूं, इज़ देयर एनी होप? हा, त जेके इहे ई जेके माण्हू दोस्त आहिनि जिन यानी मक़सदु आहे, जेके सम्झनि था त नारो हाणे साईं जॾहिं सिंध आज़ादु थींदी पोइ ईअं न थींदो, तेसीं माण्हू पियो मरे। कम्युनिस्ट हिकिड़ा हूंदा जेके चवंदा त रिफॉर्म्स न हुअणु घुरिजनि, छो जो रिफॉर्म्स हुजण जे करे उहो जेको हिकिड़ो सोसाइटी आहे ॻरियल टिड़ियल ख़तमु थींदड़, उन खे थोरो वधीक साहु खणण जो मौक़ो थो मिली वञे। जीअं न का बिल्डिंग किरंदी आहे, उन जूं पुश्तूं ठीकु कबियूं हाली त 2-3 ॾींहं हली वेंदी आहे, ईअं तव्हां हिकिड़ी किरंदड़ सोसाइटीअ जी पुश्तियूं था पिया ठीकु कयो रिफॉर्म सां। सो असांजा दोस्त बि ईअं था चवनि पिया त इहे मामूली ॻाल्हियूं आहिनि, सिंध आज़ादु थींदी पोइ कंदासीं, कम्युनिस्ट इनकलाब ईंदो पोइ कंदासीं। अड़े बाबा हे जेसीं अचे तेसीं माण्हू छा करे? कंहिं स्कूल खोलियो आहे, कंहिं अस्पताल खोली आहे, कंहिं को यानी ॾिसो वरी उहा इहा फ्यूडल सिस्टम जी ॻाल्हि ऐं सरमाएदाराना समाज जी ॻाल्हि। हिंदू जेके आहे से छाकाणि त वापारी तबिके जा मॉडर्न सोशोलॉजिकली मॉडर्न हुया, इन करे हुननि में माण्हुनि जी भलाई जा कम कंदा। को वॾेरो ॿुधो कंहिं अस्पताल खोली हुजे, शिकारपुर में संगमरमर जी अस्पताल आहे, जंहिं ठाराई उन पंहिंजो नालो चयो त मुंहिंजो टाकनि वटि नालो रखिजो त जेको मरीज़ अचे उहो मुंहिंजे नाले खे लताड़े। हाणे साईं असांजे सरदार साहिब कीअं पंहिंजो नालो लताड़े, उहो त वरी अॻियां अञा अलक़ाब हणाईंदो। सो इहा सेल्फ निगेशन जेका आहे
जेका तसवुफ़ सेखारे। तसवुफ़ फैशन आहे, माण्हू ईअं मिड़ई ॿुधनि था गानो बानो हीअ करनि था, अंदरि मक़सदु आहे त उन्हनि खे जेकॾहिं ईअं भाईपी जो अहसासु हुजे, जेको इस्लाम या को बि या जेको सूफ़ी ॿुधाए थो, मंदरु ढाह दे मस्जिद ढाह दे जो कुझु ढहंदा, हिकु बंदे दा दिलि न ढाई जिस विच रब रहंदा। हाणे साईं उहो त एॾो दिलि जो केरु थो एतिराम करे इन सोसाइटी। साॻे मुआशिरे मां भिटाई जहिड़ो माण्हू निकिरे थो, अयाज़ जहिड़ो शाइर, अवां सुठा नावल लिखिया, एॾा सारा ॿिया जेके आहिनि, उहो बि इहो पोटेंशियल असांजे मुआशिरे में बि त आहे न। एग्ज़ैक्टली आहे। हाणे उहा ॻाल्हि अवेयरनेस, असांजी त हिकिड़ी ॻाल्हि आहे न, जेको माण्हू हिकिड़ो अवेयर, मां मिसाल ॻाल्हि मां अवेयर आहियां त हीअ सोसाइटी में छो थो थिए, पर मां उहो इफेक्टिव माण्हू न आहियां जेको इन में कुझु करे सघे। ऐं मां वरी इहा ॻाल्हि वरजायां थो त हिकिड़े पॉलिटिकल इशूज़ ते एॾियूं थियूं असांजूं वेस्ट में पर सर्फ थियनि, जॾहिं त केरु समाज ते सोचे नथो, समाज खे सोसाइटी खे कीअं ठीकु कजे। माण्हुनि में माण्हू वीचारा ॾाढा अज़ाबनि में, तव्हां हलो त सही ट्राइबल सोसाइटी में, यानी हिकिड़ियूं तमामु जेके क़बाइली में यूनाइटेड न आहिनि, उहे बि माण्हू जेके आहिनि उहे कीअं था पिया उन्हनि जा माण्हू क़तलु थियनि, पोइ उहे वरी कीअं घरनि मां उतां लॾनि था त मथां हे वरी ॿिया माण्हू असांखे मारनि, पोइ उन्हनि जूं ज़मीनूं ग़ैराबाद, हुननि जो माल दरबदर। हाणे साईं 3 जज साहिब खॼिया, ॻाल्हाए सघूं था? हा छो न। हा, हिकिड़े जज खे जेॾी महिल उछल वापसि करे विया त उन ज़ुबान ते बि कपिड़ो पटी ॿधी छॾी हुअमि ऐं अखियुनि ते बि। पोइ मूं हिकिड़ो कालम लिखियो, मुंहिंजो ॾाढो अलामती तौरु करे विया आहिनि त असांजे इंसाफ़ जो वात बि बंदि आहे, अखियूं बि बंदि। हूअं मुंहिंजो इंसाफ़ जो हूंदो आहे त भई अखियूं ब्लाइंड आहे कानून इंसाफ़, पर मुंहिंजो हींअर जज साहिब वीचारा बि न कुछी था सघनि, न ॾिसनि था। सो मतिलबु चवणु इहो आहे त असांजी सोसाइटी में था, यानी उहा ई ॻाल्हि कई मां न, त को इनकलाब ईंदो त ठीकु थींदो। असां इनकलाब जा मुसाफ़िर आहियूं, पिया था कोशिशूं कयूं, नक़ीब आहियूं, या माण्हू तकलीफ़ में आहिनि, अंजनि में आहिनि, ईज़ा उहो कीअं ख़तमु कजनि। अचो भला को मुहिम शुरू कयूं, का अस्पताल ठाहियूं, तव्हां वञूं त सही त माण्हू यानी थर में कोन्हे को इहो पंहिंजो ज़हर जो छा हुन थींदो आहे, वेनम जो जेको थींदो आहे उहो कोन्हे। सियासतदान जी परवाही कान्हे, माण्हू मरनि था त मरनि, जॾहिं सिंध आज़ादु थींदी तॾहिं ॾिसंदासीं। हाणे वेठा ॾिसी असीं मरूं, जॾहिं इनकलाब ईंदो, जॾहिं हीउ थींदो, जॾहिं बंगला डैम, इहो कालाबाग डैम न ठहंदो, ऐलान थींदो, पोइ ॾिसंदा, पोइ छा ॾिसंदा। हिननि जेको हालतूं आहिनि सॼियूं, इन्हनि खे ख़तमु करण लाइ या कुझु वे आउट कढण जे लाइ तव्हां हिकिड़ा 2 इनिशिएटिव वरिता हुया, ख़बर न आहे तव्हां हुन सां गॾु कंदो न। हिकिड़ो त दी रिफॉर्मर्स जा तव्हां मेंबर हुया, निसार मेमन साहिब सां गॾु। उन मां मेंबर कोन हुउसि मां, थोरो असां हिकिड़ो थोरी इन मां वज़ाहत कई। हा दादा, तव्हां पहिरियां सुवाल कयो। उन सां गॾु पोइ वरी बाद में मुहब वतन फोरम हिकिड़ो ठहियो, उन में बि तव्हां हुया। उहो थोरो मां तव्हांखे थोरो ॿुधायां त उहो मुंहिंजे वतन न हो, रिफॉर्मर्स सां मां कोन हुउसि, बिल्कुलु न हुउसि। मुंहिंजे वतन फोरम न हो, उहो हो अर्बन ऐं रूरल खे यूनाइट करण जो हिकिड़ो फोरम हो। उन जो मतिलबु हो मुहाजिर ऐं सिंधियुनि खे मिलाइजे, जेके मिलणु चाहिनि था। सो उन में असीं हुयासीं। उन मुहाजिर दानिश्वर बि हुया, मां बि हुयुसि, सिंधी ॿिया बि दोस्त हुयासीं, शमशेर हो, कमर शहबाज़ हो, मां हुउसि, 2-3 ॿिया दोस्त हुयासीं। सो उहो असां हिकिड़ो पाण में हिकिड़ो फोरम ठाहियोसीं। पोइ उन खे वरी उन्हनि रजिस्टर करायो। रजिस्टर कराइण खां पोइ असांखे इलेक्शन में बिहारण लाइ उन जेका हुयो अर्बन ऐं रूरल, सूरा शायदि उन जो नालो हुआ, सिंध अर्बन ऐं रूरल, यस। त उन जे प्लेटफॉर्म तां असांखे चऊं त तव्हां बीहो, असांखे ॾिनो टिकेट। सपोर्ट असांखे करे पई MQM हुन सां, त भई इहो तव्हां जेकॾहिं मक़सदु खयों आहे त सुठी ॻाल्हि आहे, त भई सिंधीअ में उहो थियनि। पोइ उन में थोरो असांजे बारे में इहे ग़लतफ़हमियूं थियूं, ऐं हिकिड़ो जेको वीचारा इल इंफॉर्म्ड आहे, उन हिकिड़े मुंहिंजो असांजो पंहिंजो दोस्त आहे छोकिरो नौजवान, उन काविश में मुंहिंजो हुनजो हिकिड़ो कार्टून छापियो त असीं अल्ताफ़ हसन जो बैनर खयों, बीठा आहियूं। ईअं न आहे। मां तव्हांखे ॿुधायां त हिकिड़ो किताबु छपियो, उन में हिननि हिकिड़ी उन में MQM वारा बि ॿारनि सां बि जेका असांजूं ॻाल्हियूं थियूं, उहो पहिरियां मुंहिंजी ॻाल्हि पहिरियां उन्हनि सां इहा थी
मां तव्हांखे हींअर अलॻि ॿुधायां सभिनी दोस्तनि जे साम्हूं ई त असां ऐं तव्हां तॾहिं मिली सघंदासीं जॾहिं तव्हां अफ्रीका में जीअं थियो ट्रुथ एंड रिकन्सिलिएशन कमीशन ठही हुई, ईअं पहिरियां ट्रुथ एंड रिकन्सिलिएशन कमीशन ठाहियो। अचो त ॾिसूं कंहिं कंहिंसां ज़्यादतियूं कयूं, उहो एवेक्यू प्रॉपर्टी खां वठी लैंग्वेज राइट्स ताईं, तंहिंखां पोइ नौकरियुनि ताईं, इहे सभु ॻाल्हियुनि जी हिकिड़ी पहिरियां ट्रुथ साम्हूं अचनि। हुननि ईअं चयो त भई असीं के इहे रुॻो हक़ीक़तुनि खे साम्हूं आणींदासीं, पोइ रिकन्साइलेशन जो थींदो स्टेज, पोइ असीं रिपो कनि। हिकिड़ी ॻाल्हि मञूं त सही त हीअ तव्हां या असां अव्हां सां ज़्यादतियूं कयूं या तव्हां असां सां ज़्यादतियूं कयूं, अचो त इहो ट्रुथ तक आणियो, हिकिड़ी कमीशन विहारियो। ईअं कोन हो त पोइ असीं वञी उते बैनर खणी बीह रहियासीं। असीं बैनर इहो खणी बीह रहियासीं त मां पंहिंजी ॻाल्हि थो कयां, मूं उते तकरीरूं कंदे अचो, मां उन्हनि सां ॻाल्हियूं कंदे अचो, मुंहिंजो तॾहिं रिकन्सिलिएशन थींदी जॾहिं ट्रुथ साम्हूं ईंदा। तव्हां बि फेस कयो लैंग्वेज राइट्स में असां सां छा थियो, छो थियो, यू से सॉरी, मूं चयो आहे जेकॾहिं मूं कयो आहे त मां चवंदो सॉरी, असीं दोस्त थी वेंदासीं। ईअं दोस्त न थींदा आहिनि त माज़ी में असांजा हिते थोरियूं हुजनि रंजिशूं ज़हन में अंदरि माज़ीअ जूं, ऐं असीं पाण में हथ मिलायूं मुनाफ़िक़त वारो, इहो न आहे। हमेशह रिकन्सिलिएशन तॾहिं थिए थी जॾहिं तव्हां हक़ाइक़ खे साम्हूं रखो, उन खे फेस कयो, मञो। पादरी पोप साईं सारी चयो न, यानी जेके गिरजा ऐं ज़ुल्म कया आहिनि, 5 लख औरतूं 5वीं ऐं 7वीं सदीअ जे विच में ॾाइणियूं करे जादूगरी करे छाड़ियूं आहिनि। 5 लख चर्च कयूं, 5 लख औरतूं, उन्हनि खे चयो अथऊं जादूगरियूं आहिनि, हे ॾाइणियूं आहिनि, ऐं उन्हनि खे ज़िंदह उन खां अॻु जेको उन्हनि खे टॉर्चर ॾींदा हुआ उहो सोचे बि नथो सघे माण्हू, पोइ उन्हनि खे ज़िंदह जलाईंदा। अॼु पोप चए थो त मां गिरजा जे पारां इंसाननि सां कयल ज़ुल्मनि जी माफ़ी थो करां। इहा हुनजी फतेह न आहे, इंसान जी फतेह आहे जो गिरजा अॼु उनजे अॻियां पेश पई आहे ऐं सारी थी करे पई पंहिंजे अमालनि ते। सो चवण जो मतिलबु इहो आहे त असां बि हुननि इलेक्शन में बीहण जी जॻह सभु ॻाल्हि इट वाज बिट टेस्टी डिसीजन ऑन योर पार्ट। न, मुंहिंजो न पार्ट जेको जंहिंमें असीं कयासीं उन में शौकत सिद्दीकी जहिड़ो राइटर हो, जंहिंमें मुस्लिम शमीम वारा कम्युनिस्ट राइटर हुआ, सभु वॾा असांजा दोस्त हुआ। उन्हनि फ़ैसिलो कयो त अचो त हिकिड़ा 2 ॼणा असीं पंहिंजा बिहारियूं, ऐं इलेक्शन में बीहण को मतिलबु आहे त पोइ त मां छॾे आयुसि, तव्हांखे ख़बर न आहे, मां उन्हनि सां इख़्तिलाफ़ कयो, मां पंहिंजो हथु विथड्रॉ करे छॾियो। पर इलेक्शन में बीहण बज़ाते ख़ुदि जंहिं नमूने पेश कयो वियो, जंहिं नमूने में ॻाल्हि कई, ईअं न हो। इलेक्शन में बीहण को ख़राबु ॻाल्हि कान्हे का। असीं वञी उते इहे जेके हाणे मां ॻाल्हियूं कयां थो, जेके मां हुननि जे लेवल ते ॻाल्हियूं कयां पियो, मां हुननि सां साम्हूं खुली ॻाल्हाए सघूं पिया। उन टाइम में छा मूंखे ख़्याल तव्हांखे बि यादि हूंदो त हिकिड़ो ॻाल्हि पहिरीं त भई सिंध जा अदीब मुतहदा में शामिल पे थिया, हिकिड़ा शामिल पे थिया, हिकिड़ा वेझड़ा पे डेवलप कई। हा, न वेझड़ा पे वेझड़ा कान हुई, इहो मां तव्हांखे ॿुधायो त हिकिड़ो असां इहो आइडियलिज़म मुंहिंजो, मूं हुननि सां चयो त भई आशोबे सिंध हिकिड़ो नॉवेल लिखियलु आहे, पोइ मूंखे उते उते सदायूं उन जे लाइ मूं इहा ई ॻाल्हि कई। मुंहिंजो भई आशोबे सिंध त न आहे न, हीअ त आशोबे सेटलर आहे, जेको माण्हू अची सेटल थियो आहे उहो कहिड़नि अज़ाबनि मां लंघियो आहे, जिते अची सेटल थियो आहे उन जो जेको अज़ाब आहे उहो त तव्हां ॾिनो कोन्हे नॉवेल, इन किताब में। किताबु आहे हिकिड़ो तमामु असांजे जंहिं दोस्त लिखियो आहे हींअर साईं मज़हर जमील, क्या बात है, हुन जेको हींअर किताबु लिखियो आहे साईं सिंधी अदब की तारीख़, उन सां उन तकरीर मुंहिंजो दोस्ती अपनी जगह पे आहे, भाई जान ही ये बात अपनी जगह पे, ये आशोबे सिंध नहीं, ये आशोबे मुहाजिर है, सॉरी। जेके माण्हू इन में को शक कोन्हे, वरी बि मां ॻाल्हि दोहिरायां थो त जेको माण्हू अची सेटल थो थिए, पंहिंजो वतन छॾे थो अचे, उनजो वॾो आशोब आहे। पर जिन माण्हुनि वटि अची रहे थो, जिन वटि उनजो बि त को आशोब आहे न, उहो छो नथा तव्हां बयानु कयो। शयुनि खे 2 एंगल खां ॾिसबो हुयो न साईं, हिकिड़ो उहो जेके आया आहिनि, हिकिड़ो उहो जेके वेठा आहिनि, हिननि सां कहिड़ी ज़्यादतियूं थी थिए। इहो असां हाणे उन्हनि सां ॻाल्हियूं कंदासीं, ऐं मां सम्झां पियो इहे वधीक ॻाल्हियूं उन्हनि सां करे सघूं हा, ऐं इहा हिकिड़ी हक़ीक़त आहे त नफ़रतुनि मां कुझु कोन थींदो। असीं हिकिड़ी ॿई रियलिटी आहियूं हिक ॿिए लाइ, ऐं इहो एटीट्यूड ख़तमु थियणु घुरिजे त भई सिंधी ॻोठ ख़तमु करे उते हिकिड़ो एजुकेशन सिटी क़ाइमु कयूं। इहे असांजा ई हमरा था करनि पिया, को हू थोरा ई था करनि। जेकॾहिं हू करनि था त उनखे असीं झले बि सघूं था। भाई पी आहे त भाई पी वारी ॻाल्हि कयो, बलोचनि ते तव्हांजो हॾु ॾुखे थो, असां ते छो नथो ॾुखे, इहा ॻाल्हि करे सघिजे थी न। इहा कीअं कजे, वेही कुड़िजे, वेही डायलॉग गारियूं ॾिजनि, उन मां न थींदो। अगरि असां खोड़ सारी ॻाल्हियूं जेके तव्हां सां करे सघूं था, दिलि जे तव्हां सां ॻाल्हाइजे। हिकिड़ो सुवाल मां तव्हांखां आख़िर में वरी हलंदे हलंदे पुछंदुसि,
अक्सर सिंधी जेके अदीब आहिनि उन्हनि ॾाढियूं हिकिड़ियूं सुठियूं पंहिंजियूं ऑटोबायोग्राफीज़ लिखियूं आहिनि. इलाही कुझु माण्हू रीडर पढ़े थो त उन्हनि जो पूरो दौर पढ़ण लाइ मिले थो. तव्हांजो अहिड़ो इरादो आहे त का ऑटोबायोग्राफी मां ॿुधायां थो ऑस्कर वाइल्ड जो हिकिड़ो जुमिलो आहे त memoirs are written by those who have either lost their memory or have done nothing worth remembering. सो मां ॿिन्ही कैटेगरीज़ में थो चवां त मां को वर्थ रिमेंबरिंग का ॻाल्हि ई मूंखे ज़िंदगी में न कई आहे जो मां उन जा मेमोइर्स लिखां. कंहिंखे दिलचस्पी आहे जो चए त भई मां शिकार में पैदा थियुसि भला थिए त उहो ई थिए भई ठीकु आहे ओके. मां नथो सम्झां त मूं को अहिड़ो वाक़ियो अहिड़ो कारनामा ज़िंदगी में कया आहिनि एॾनि वॾनि माण्हुनि सां उथियो वेठो आहियां को कंहिं तहरीकुनि में रहियो आहियां जो उहे मां मेमोइर्स वेही लिखां. बाक़ी हाणे हर को पंहिंजो लिखे थो. मां नथो सम्झां मुंहिंजी ज़िंदगी एॾी का सुठी आहे या एॾी सुठी गुज़री आहे या को क़ौम जे लिहाज़ खां या रीडर जे लिहाज़ खां हुन जी दिलचस्पी हूंदी मुंहिंजो वेही हयाती या ॻाल्हियूं पढ़े. थैंक यू वेरी मच. थैंक यू.